الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد سمع الله قول الذين قالوا إن الله فقير ونحن أغنياء سنكتب ما قالوا وقتلهم الأنبياء بغير حق ونقول ذوقوا عذاب الحريق ذلك بما قدمت أيديكم وأن الله ليس بظلام للعبيد صدق الله مولانا العظيم. अल्लाह तबारक व तआला मतिन आयतन सगोलिन में यहूदिन जे बुखल जो तज़किरो फरमायो हो। हीअ आयत भी इन्हनि जे ई बदमाशिन ऐं इन्हनि जे ई गुस्ताखिन जे ज़िमन में आहे। इन आयत जे शान नुज़ूल बाबत तफ़सीर बेज़ावी ऐं तफ़सीर मज़हरी रवायत मनक़ूल कई आहे त जीअं त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदीने जी तरफ़ हिजरत जे वक़्तु ख़ुदि मदीने में ऐं मदीने जे आसपास यहूदिन जा क़बीला आबाद हा। बनु नज़ीर, बनु क़ैनुक़ा, बनु क़ुरैज़ा ऐं ख़ैबर ते हिननि जो गढ़ हुयो। जेतोणीकि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिजरत जे वक़्तु इहे यहूदी अतराफ़ मदीना में आबाद हुआ त पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बनु क़ैनुक़ा जे तरफ़ दावत इस्लाम जे लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु खे रवानो फरमायो। इन में इहो हुयो, दावत जो ख़ुलासो हीअ हुयो त इत्तक़ुल्लाह, अल्लाह खां डिॼो, ईमान आणियो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारकत खे ईमान आणियो, जीअं जो तव्हां जे किताबनि में मनक़ूल थियल आहे, अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फ़ित तौरात वल इंजील। ऐं निमाज़ क़ाइमु करियो, ज़कात ॾियो ऐं अल्लाह तबारक व तआला खे क़र्ज़ हसन आणियो, व अक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना। पोइ जंहिं वक़्तु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु इहा दावत खणी वियो त पोइ बैतुल मदारिस में इन जो हिकिड़ो वॾो आलिम फ़ख़ास नाले तालीम ॾेई रहियो हो। पोइ जॾहिं इहो पढ़ियईं, पोइ चवणु लॻो, अल्लाह साईं असां खां जो कर्ज़ु वठे थो, अल्लाह साईं फ़क़ीर आहे छा? पोइ त अल्लाह साईं फ़क़ीर आहे, असां त ग़नी आहियूं, आसूदा आहियूं। ऐं चवणु लॻो त अहिड़े तरीक़े सां अल्लाह साईं तव्हांजे लाइ सूद खे हराम कयो आहे, असांजे लाइ जाइज़ कयो साईं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु खे कावड़ अची वई, चपाट वाए ॾिनईंसि ऐं चवणु लॻुसि त जेकॾहिं तव्हांजे ऐं असांजे विच में मुआइदो न हुजे हा त तलवार सां तुंहिंजो बसि कमु ख़तमु करे छॾियां हा। त पोइ इहो यहूदिन जो वॾो आलिम हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो ऐं चवणु लॻो त साईं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु वॾी ज़्यादती कई आहे। तंहिं ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, साईं हिन अल्लाह जे शान में गुस्ताखी कई आहे। चवणु लॻो त इन अल्लाह फ़क़ीरूं व नहनु अग़निया, त अल्लाह फ़क़ीर आहे, असां आसूदा आहियूं। त पोइ इन ज़िमन में अल्लाह तबारक व तआला इन आयत सगुरीअ खे नाज़िल फरमायो त बेशक अल्लाह उन्हनि जो चवणु ॿुधो जिन चयो त अल्लाह सुञो आहे ऐं असीं शाहूकार आहियूं। छो त हू सम्झी न सघिया वक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना, यानी अल्लाह साईं खे कर्ज़ हसना ॾियो, इन जो मतिलबु सम्झी न सघिया। छो त अल्लाह तबारक व तआला खे कर्ज़ हसना मां मुराद आहे त यतीमनि, मिसकीननि, ग़रीबनि जी मदद करणु। छो त अल्लाह साईं खे असांजे पैसनि जी या ज़कातनि जी ख़ैर ख़ैरात जी परवाह न आहे, न की अल्लाह साईं ताईं पहुचे थी। ऐं मुफ़सिरीन हज़रात लिखियो आहे त जेके शयूं अल्लाह साईं हलाल कयूं आहिनि या हराम कयूं आहिनि, इहे समूरियूं इंसान ज़ात जे लाइ भलाईअ में आहिनि। छो त जीअं ॾिसो त अल्लाह तबारक व तआला ज़कात, सदक़ात, ख़ैरात जे लाइ इन जे लाइ अल्लाह साईं फ़र्ज़ु कई आहे ज़कात या सदक़ात ख़ैरात खे, त जीअं यतीमनि, मिसकीननि जी ईअं सम्झो हमदर्दी थी सघे। ऐं अल्लाह साईं के शयूं हराम कयूं आहिनि इन जे लाइ त अल्लाह तबारक व तआला उन्हनि शयुनि खे इन जे लाइ हराम कयो आहे त उहे इंसानी जिस्मनि जे लाइ नुक़सानकार आहिनि या रूहानियत जे लाइ नुक़सानकार आहिनि। यानी ॿिन्ही सूरतुनि में जेके बि शयूं अल्लाह साईं हलाल कयूं आहिनि या हराम कयूं आहिनि, उन्हनि में अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात जे फ़ाइदे लाइ कयूं आहिनि, न की अल्लाह तबारक व तआला खे हुनजी का ज़रूरत आहे। तंहिंजे करे अल्लाह साईं फरमाए थो त इन्हनि जेको चयो, इन्हनि यहूदीअ, त अल्लाह तबारक व तआला इन खे ॿुधी वरितो। ऐं अल्लाह साईं फरमाए थो त जेकी चयऊं सो लिखंदासूं,
छो त अल्लाह तबारक व तआला त आलिमुल गैब आहे। अल्लाह तबारक व तआला खे लिखण जो मतिलबु इहो त न आहे त अल्लाह तबारक व तआला खे ख़बर न आहे, बल्कि इन मुफ़सिरीन हज़रात लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला खे हर शइ जी ख़बर आहे, ॼाण आहे। इहो इन जे लाइ त जीअं इंसाफ़ जा तक़ाज़ा पूरा थियनि, क़यामत जे ॾियारे उन्हनि खे ॾेखारियो वञे त तव्हां हीअ अल्फाज़ चया हुआ ऐं उनजे बक़दर उन्हनि खे सज़ा ॾिनी वेंदी। ऐं ॿियो अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त हिकु त अल्लाह तबारक व तआला जी शान में गुस्ताखी था करनि यहूदी, ऐं ॿियो अल्लाह तबारक व तआला जे प्यारनि पैगम्बरनि खे नाहक क़त्ल था करनि, ऐं उन्हनि जो पैगम्बरनि खे नाहक क़त्ल करणु नाहक करण बि आहे। अल्लाह तबारक व तआला हिन आयत सॻोरीअ में अंबिया इकराम अलैहिस्सलातु वस्सलाम जे नाहक क़त्ल जे बाबति तज़किरो फरमायो आहे, यानी यहूदी नाहक अंबिया खे क़त्ल कंदा हुआ। मुफ़सिरीन हज़रात लिखियो आहे त नाहक मां मुराद हीअ आहे त जेके क़ातिल हुआ नबीअनि जा, उहे बि दिलि में नाहक सम्झनि पिया त असां जेको नबीअनि खे क़त्ल था कयूं नाहक था कयूं। हालांकि नबीअ जो जेको क़त्ल आहे उहो तमामु वॾो ख़तरनाक जुर्म आहे, बल्कि आम माण्हूअ जो जेको नाहक क़त्ल आहे उहो बि अकबरुल कबाइर यानी कबीरनि गुनाहनि खां बि वॾो आहे। बर सूरत नबीअ जो क़त्ल बि तमामु हिकिड़ो वॾो गुनाह आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान मुबारक आहे, क़यामत जे ॾियारे सभ खां वधीक सज़ा वारो उहो थींदो जंहिं कंहिं नबीअ खे शहीद कयो हुजे या कंहिं नबीअ जे हथां उहो क़त्ल कयो वियो हुजे, जीअं उबई बिन ख़ल्फ़ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथां क़त्ल थियो हो। बर सूरत इन्हनि जी इहा बि आदत हुई जो नबीअनि खे नाहक क़त्ल कंदा हुआ। जहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला क़ुर में बनी इसराईल जा तज़किरा बयानु फरमाइनि त उहे नबीअनि खे नाहक क़त्ल कंदा हुआ। अहिड़े तरीक़े सां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर मुबारक में बनू नदीर ऐं बनू क़ैनुक़ा ऐं जेके यहूदी आहे उहे बि साज़िशूं कंदा त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नऊज़ बिल्लाह शहीद कयूं, ऐं केतिरियूं ई साज़िशूं कयूं। बनू नदीर वारनि त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़हर मिलाए ॾिनी हुई। बनू नदीर न ख़ैबर में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खाते में ज़हर मिलाई वई हुई। ऐं बनू नदीर वारनि छा कयो जो दीवार जे मथां भित जे मथां उन्हनि कोशिशि कई त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पथर उछलायूं। बर सूरत अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे पंहिंजे साज़िशुनि में नाकाम कयो। पर इहे जेके यहूदी आहे पंहिंजनि अबनि ॾाॾनि जे दौर में त न हुया, पर पंहिंजनि अबनि ॾाॾनि जे दौर वारनि इन्हनि करतूतनि ते ख़ुशि हुया। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स बिलफेल यानी फेल ख़ुदि ब ख़ुदि बुराई नथो करे, पर जेको बुराई करे थो उन सां दिलि में उनखे सही सम्झे थो, त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो बि इन बुराई वारे सां कठो गुनहगार आहे। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको बुराई कंदे ॾिसे थो ऐं उनजे दिलि में इहो गुमान आहे त इहो ग़लति कमु थो करे, त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो बचियल आहे। बर सूरत अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इन्हनि करतूतनि जे करे अल्लाह साईं फरमाए थो त आख़िरत में चवंदासूं त साड़ींदड़ अज़ाब जो मज़ो चखियो। इहा सज़ा इन ई सबबु आहे जो अव्हां जे हथनि अॻु मोकिलियो आहे, यानी अल्लाह तबारक व तआला नाहक कंहिंखे सज़ा न ॾींदो आहे, पर उहे अल्लाह जी नाफ़रमानी कंदा आहिनि ऐं अहिड़ा अमल कंदा आहिनि जंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे मथां इहा सज़ा लागू कंदो आहे। ऐं अल्लाह साईं फरमाए थो ऐं हिन सबबु त अल्लाह बाननि ते ज़ुल्म कंदड़ न आहे। हिन जॻह ते अल्लाह साईं ज़ल्लाम जो सीगो फरमायो आहे, ज़ल्लाम मुबालग़े जो सीगो आहे, यानी अल्लाह तबारक व तआला कंहिंजो ज़ुल्म जो इरादो बि न कंदो आहे। ऐं मुफ़सिरीन हज़रात लिखियो आहे त थोरो ज़ुल्म बि न कंदो आहे बाननि जे मथां, यानी अल्लाह तबारक व तआला कंहिं बि बाने जे मथां ज़ुल्म न कंदो आहे, पर उहो बानो बदअक़ीदगी, शिरक, कुफर ऐं अहिड़ा अमल कंदो आहे जंहिंसां अल्लाह जी ज़ात खे नाराज़ कंदो आहे। ऐं ख़ुदि ब ख़ुदि उहो पंहिंजो ईअं सम्झो त सज़ा पंहिंजे मथां पाण खे सज़ा लागू कंदो आहे। दुआ आहे अल्लाह साईं तव्हां असांखे क़ुर ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।